चओ दोदा पुट वरी जल्दी आए ख़ैर त आहे? हा जीजा ॿियो सभु ख़ैर आहे। बाक़ी जेका भर तव्हां वारिस खान जी ॾोहनि में झली आहे न, उहा ॻाल्हि ख़ैर जी न आहे। वारिस खान मुंहिंजो पुट आहे, उन जी भर न जलियां त बाक़ी तुंहिंजी भर जलियां। वारिस खान सॼे ॻोठ जो ॾोही आहे। सबूत ॾे। अॻियां सभु सबूत विसरी विया अथई छा जीजा? दोदा नई ॻाल्हि कर, पुराणियूं कबरूं न खोट। जीजा इहो इंसाफ़ न आहे। तव्हांजे फ़ैसिले में जेका सांवल सां जुठ थियल आहे न, त पोइ धयाणी ऐं सांवल गूंगा आहिनि छा? जेकॾहिं उन्हनि सां जुट थी आहे त उहे हिते छो नथा अचनि? बार बार तूं छो थो हिते अचें? उहे भला ॻोठ छॾे भॼी विया आहिनि छा हितां? जीजा माना त वारिस खान जा पहिरियां गुनाह तूं माफ़ करे उनखे नवां गुनाह करण जी इजाज़त थी ॾी? दोदा जेकॾहिं तुंहिंजी जाइ ते को ॿियो इहे लफ़्ज़ ॻाल्हायां त हिन महिल ताईं अलाए छा थी वञे हा। जीजा हाणे पक थी वई त हाणे हितां इंसाफ़ लिकिजी वियो। हाणे हिननि हवेलनि मां इंसाफ़ घुरण ॿ घुरनि खां ॿेर घुरण बराबरि आहे। ॿेर घुरण बराबरि। अम्मा साईं ये उहे निमक हरामनि जिन जे मथां तव्हां एहसान कया थोरा कया। अॼु उहे ई तव्हां खां तव्हांजे जिगर जे टुकड़े खे धार करण जी कोशिशि पिया करनि, पर तव्हां सम्झो ई कोन था। घबराए न वारिस खान, मां सम्झी वई आहियां त दोदे वारनि खे मूं वटि वेहण जे लाइ तुंहिंजो हितां वरी निकिरण जो इंतज़ार अथनि, पर हाणे ईअं हरगिज़ कोन थींदो। मां पंहिंजे पुट जी हिफ़ाज़त पाण कंदसि। अम्मा साईं तव्हां हिन ॻोठाणनि जो फिक्र न कयो। तव्हांजे लाइ हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे।